बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देगड़ीअ में तेल गरम करे उन में असां मुर्गी हल्की गुलाबी थियण ताईं तरण लाइ छॾे ॾींदासीं। ॿिए पासे असां थूम, अदरक, कारा मिर्च, अछो जीरो, दालचीनी, लौंग ऐं सॼा धाणा उखरी मुरीअ में कुटे हिकु पासे करे रखंदासीं। जॾहिं मुर्गी गुलाबी थी वञे त हिकु कोप दहीअ में थोरो लूणु ऐं जेको मसालो थूम ऐं अदरक वारो असां कुटे रखियो आहे उहो मिक्स कंदासूं। पोइ मसाले वारी दही असां गुलाबी थियल मुर्गीअ में शामिलु कंदासीं ऐं चङी तरह मुर्गीअ खे भुञंदासीं जेसिताईं दहीअ जो पाणी ख़ुश्क थिए। जॾहिं दहीअ जो पाणी ख़ुश्क थी वञे त हिन में असां अधु कोप मलाई यानी क्रीम, उहा पैकेट वारी हुजे या घर जो जेको खीरु थींदो आहे उन जी असां मलाई लाइ रखंदा आहियूं, उहा शामिलु कंदासूं ऐं बाहि बंदि करे आराम सां मिलाईंदासीं ऐं इन ॻाल्हि जो ख़्यालु रखंदासीं त मलाई असांजी फाटे न। इन लाइ असां बाहि बंदि करे पोइ इहा मलाई जेका आहे असां मिक्स कंदासीं मुर्गीअ में। चङी तरह मिक्स करण खां पोइ तयारु आहे असांजी मज़ेदार मलाई मुर्गी। तमामु आसान आहे ठाहिण में ऐं ज़ाइक़े में तमामु ई लज़ीज़ ऐं मुनफ़रिद थींदी आहे मलाई मुर्गी।